शादात कोट का मोहल्ला नबी बख्श बरोही गंदगी और आलूदगी का मरकज़। इलाका मक्की नमाज पढ़ने मस्जिद तक नहीं जा सकते और एमरजेंसी की हालत में गंदे गटर नालों से गुजरने पर मजबूर हैं। असांजो इहो चवणु ॾिसो था निमाज़ जे लाइ बि जेको आहे घिटियूं पाणी सां भरियूं पियूं आहिनि, असांजा कपिड़ा पलीत थी था वञनि। वॾी तकलीफ़ आहे असांखे तमामु हिते जेको आहे एॾी जो जंहिंजी अंता ॻाल्हि न आहे, तव्हांजे अॻियां आखियुनि जे। अल्लाह पाक जो कसम खणी ॻाल्हि थो कयां, एॾी त गंदगी आहे, एॾी त गंदगी आहे, असां निंड हराम आहे, सुकून सां नथा सुम्ही सघूं। ऐं सुबुह जो उथूं था, वज़ू जो कयूं था निमाज़ लाइ, मस्जिद पहुचूं नथा जो असांजा कपिड़ा ई सभु ख़राबु था थी वञनि। वापसि असां घर लाइ वापसि हलिया था अचूं। शायदि तव्हांखे इहो ख़बर बि आहे, सफ़ाई अधु ईमान आहे, सफ़ाई असांजो अधु ईमान आहे। उन खां बावजूद बि असां तव्हांजा सपोर्टर वॉलंटियर सपोर्टर आहियूं, एज़ अ वॉलंटियर सपोर्टर आहियूं। असां एवरी टाइम तव्हां सां कठे बीठा आहियूं। महिरबानी कयो, असांजे इन शइ ते अमल कयो, महिरबानी कयो। हर शइ वॾो एॾो आज़ार ते हलाए पानी धप लड़ी पिया दादा हलायूं था, वॾो असांजो आज़ार आहे। चोवीह पिछो हलाए ई पवंदोसि। जबकि इलाका मकीनों का वश ने उससे मजीद कहना था कि हमसे वोट लेने वालों से हमें पैसे और नौकरी नहीं चाहिए, बस जो हमारे बुनियादी हकूक़ हैं वो मिल जाएं हमारे लिए बहुत हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शादात कोट।